दोस्तों साथियों, हक़ मौजूद सिंध मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 193 ॾींहं अॼु 13 मई 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे त हीउ सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। नओं किताब 15 अप्रैल 2020 ईस्वी ते शुरू कयोसीं ऐं उन किताब जो उनवान या नालो आहे अंदर मुल अमुल। हीअ किताब मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जो लिखियलु आहे। हीअ किताब पहिरियों भेरो जेको इन असांजे हथ में आहे उनजो पहिरियों छापो आहे, उहो मई 1998 ईस्वी में छपियो, न्यू फील्ड्स पब्लिकेशन्स, चंडोवली मोहम्मद हैदराबाद सिंध पारां। अॼु जंहिं मज़मून पढ़ण जी चूंड कई आहे या जिथे पढ़ी पहुता आहियूं, उन मज़मून जो उनवान आहे लतीफ़ जी हयात बख़्श जमालियात। हीअ मज़मून हिन किताब जे 96 सफ़े खां 126 सफ़े ताईं 31 सफ़नि ते मुश्तमिल आहे। अॼु हुनजी पहिरीं केस या पहिरियों हिसो पढ़ूं था। लतीफ़ जी हयात बख़्श जमालियात। जमाल ऐं जलाल। नंबर पहिरियों, जमाल ऐं जलाल। जमालियात फ़लसफ़े जी उहा शाख़ आहे जंहिंमें हुस्न और जमाल जी फ़नी तख़लीक़ ऐं उनजी तफ़सीलात जो ज़िक्र थिए थो। दरअसल उहा जज़्बे ऐं तख़यल जे सोज़ ऐं सुरूर जी मिलियल जुलियल वारदात आहे। उनमें ताल्की फ़िक्र खे बतौर मुहरिक जे केतिरो दख़ल आहे, उहो कहिड़ो तवील मुतनाज़ बहस आहे जंहिंखां पाण परहेज़ करियूं था। इंसान जो वजूद दाख़िली एतबार खां जीअं त जज़्बे, एहसास, इरादे, इदराक, अकुल ऐं शऊर जी मिलनी क़ुवतनि जो मुरकिब आहे। उन करे का बि फ़नी तख़लीक़ संदसि अकुल ऐं शऊर जी आमेज़िश बल्कि मुदाख़लत खां बालातर रहणी न आहे। फ़न ऐं आर्ट जी बुनियादी महरकात में तख़यल जज़्बे ऐं एहसास खे अवलीन हैसियत ॾिनी वञे थी, पर इहे क़ुवतूं बि आर्टिस्ट जे इल्म, अकुल, शऊर ऐं मुताले ऐं मुशाहिदे जे तजुर्बात ऐं उनजे असरात खां भली बि मुतासिर थींदियूं रहनि। तंहिं करे ईअं सम्झणु त फ़न में, शाइरीअ में शाइर जे इल्म, अकुल ऐं शऊर खे का अहमियत न आहे, बिल्कुलु हक़ नाशनासीअ जे मुतरादिफ़ आहे। जज़्बो ऐं अकुल, इरादो ऐं शऊर यकीनन हिक ॿिए ते असरअंदाज़ थींदा आया आहिनि। इन तरह शाइरी या मुसवरी या मूसीक़ी या ॿियो को लतीफ़न फ़नकार जे शऊर ऐं विजदान जी आमेज़िश सां ई सिरजे थो। पोइ भले शऊर पस मंज़र में हुजे, तोड़े तहतुल शऊर थी अचे, उनजी इमदाद ऐं आमेज़िश खां सवाइ आला तर सतह जी शाइरी मुमकिन न आहे। बज़ ईअं बि महसूसु थींदो आहे त शाइर जो जुनून ऐं विजदान ई शऊर जो मुतवदिल बणिजी पियो आहे ऐं इहो ई किरदारु अदा करे रहियो आहे जो अकुल ऐं इरफ़ान जो आहे। बहरहाल, शाइरी में हयात आफ़रीन या हयात बख़्श जमालियात मां मुराद अहिड़नि अलामती पैकरनि ऐं इस्तारनि ऐं अहिड़नि किरदारनि जी तख़लीक़ आहे जिन मां हरकत ऐं अमल, ज़िंदगी, ताज़गी ऐं तवानई जो अहसास पैदा थिए ऐं उहो अहसास ख़ूबसूरती जे कैफ़ खे बि जनम ॾिए, यानी अहिड़ो इज़हार जंहिं मां हुस्न जी माना या माना जे हुस्न जो अहसास पैदा थिए, जंहिंमें सूरत ऐं सीरत जी ख़ूबसूरती यकजा हुजे। शाइर तख़लीक़कार जी हैसियत में, छाकाणि त इंतिहाई हुस्न शुनास ऐं एहसास थिए थो, उनजे एहसास ऐं शऊर जूं ग़ैर मामूली क़ुवतूं हिकिड़े विजदानी वहदत बणिजी फ़ाल थी वञनि थियूं ऐं हू उनजे असर हेठि हसन बख़्श इज़हार ते क़ादिर हुजे थो ऐं कारीअ ऐं सामिअ में उन एहसास खे संदन इस्तिदाद हार मुंतक़िल करे थो, बल्कि कारी ऐं सामिअ जी इस्तिदाद में बि इज़ाफ़ो करे थो। फ़नु लतीफ़ या उन सां मुतसिल जमालियात खे पुराणे ज़माने खां फितरत जो नक़ुल बयानु कयो पियो वियो आहे। अतालवी मुफ़क्किर क्रोची जो ख़्यालु आहे त अगरि नक़ल मां मुराद इहा आहे त शाइर, मुसविर, सना, मज़ाहिर कुदरत खे पंहिंजी वजदानी सूरत में पेश कनि था, उहो चवणु दुरुस्त आहे, पर पोइ इहो नक़ुल नथो रहे या त फितरत जी मार्फत थिए पवे।
छाकाणि त शाइर या सना फितरत खे अहिड़ी तख़यली ऐं नए तख़लीक़ी अंदाज़ में पेश थो करे जंहिंमें ख़ुदि फितरत पाण खे पेश न करे सघी आहे। जेकॾहिं को ईअं सम्झे थो त शाइर फितरत खे उनजी हूबहू हक़ीक़ी शकिल में पेश करे थो त उहो फ़नून लतीफ़ ते बोहतान आहे। सना या शाइर जंहिं बि हैत में कंहिं मंज़र या शइ खे पेश करे थो उहा असुल शइ खां वधीक दिलकश थिए थी। उनजो सबबु इहो आहे त आर्टिस्ट पंहिंजी पेशकश में पंहिंजे शाहकार में हुस्न ऐं हक़ीक़त जूं कई गुनागून नीरंगियूं ऐं मानाऊं भरे थो छॾे जेके असल शइ या मंज़र में आम निगाह लाइ पोशीदा आहिनि ऐं उन्हनि खे दरअसल शाइर या सना जी ज़ाविया निगाह ऐं तर्ज़ एहसास तख़लीक़ कंदी आहे। जीअं कंहिं मुजस्मे साज़ पंहिंजे तराशियल ख़ूबसूरत मुजस्मे जी वाखाण वक़्तु चयो हो त मूं त फ़क़ति एतिरो कयो आहे जो उन पथर जा फाज़िल ऐं ग़ैर ज़रूरी हिसा उन तां हटाए छॾिया आहिनि। बाक़ी इहा मूरत अॻे ई उन पथर में समायल हुई जा मूं उन में ॾिठी। सूफ़ी ऐं शाइर ॿई जमालियात जे इन नुक़्ते ते मुतफ़िक़ आहिनि त फ़नून लतीफ़ा असांजे रूहानी अज़राब खे तस्कीन ऐं माना फ़राहम कनि था। उन हद ताईं ॿई हम ख़्याल ऐं हम आवाज़ आहिनि, मगर फ़र्क़ु इहो आहे ऐं इहो वॾो फ़र्क़ु आहे त सना या शाइर पंहिंजे निगाह मिजाज़ ताईं मरकूज़ रखे थो ऐं उन ई महवर ऐं हक़ीक़त जा रिश्ता इस्तवार करे थो। मिजाज़ जे परदे में हक़ीक़त खे ॾिसे थो, मगर सूफ़ीअ खे जॾहिं मिजाज़ में हक़ीक़त जो सुराग मिले थो त पोइ हू मिजाज़ खां मुंहुं मोड़े हक़ीक़त महज़ एब्सोल्यूट रियलिटी ॾांहुं डोड़णु शुरू करे थो। घड़ो भॻो तां घोरियो पाण हो हिजाब सूफ़ी पोइ उन्हनि ॿिन्ही जे विच में मुअल्लिक़ रहिजी वञे थो। ओॾां शाइर सम्झे थो त हक़ीक़त महज़ ताईं रसाई महाल आहे ऐं जेकॾहिं अहिड़े कंहिं इत्साल ऐं विसाल जो इतफ़ाक़ थी बि पवे त बि उन तजुर्बे में आम ख़ल्क़ ख़ुदा खे शरीक नथो करे सघिजे। इन करे हू पंहिंजे इदराक ऐं आरज़ू जी हद खे मावरायत जे बदिरां अर्ज़ियत जे माहौल ताईं महदूद रखे थो ऐं हिकिड़े लेखे हक़ीक़त खे मिजाज़ जे रंग में रंगण जी जस्तजू करे थो। मुंहुं जंहिं जो मुंहुं ॾिठो मुंहुं बिहार जो आहिनि साह सौ आऊं कीअं घड़ो घोरियां। बहरनो नासूत ऐं लाहूत मिजाज़ ऐं हक़ीक़त जे मतवसफ़ाना मुग़लक़ तफ़रीक़ इंसान ज़ात खे वॾी मुश्किल मामे में गिरफ़्तार रखंदी आई आहे। हालांकि सूफ़ी बहस शाइर पंहिंजे रुझान ऐं हिजान खे उन लाइ मौज़ून बणाइण जी कामयाब कोशिशि करे वञे थो, मगर इहो हर बशर लाइ न मुमकिन आहे, न मुनासिब, न हू सॼी इंसान ज़ात खां कटिजी आलिम लाहू जे ख़ालिस तजुर्बे जी सोज़ ऐं सुरूर जो कुल वक़्ती असीर बनियो रहे। शाइर मिजाज़ी मर्कज़ खे पंहिंजी जाइ ते बरक़रार रखंदे उन जे हवाले सां हयात ऐं काइनात जे बज़ाहिर मुनक़तअ ऐं मुंतशर अज्ज़ा तरकीबी में हुस्न हक़ीक़त खे ॻंढण जी हिकिड़ी बेसाख्ता कारसाज़ी करे गुज़रे थो। शाइर सम्झे थो त दुनिया में ई इंसान हक़ीक़त खे विञायो आहे ऐं उन में ई उहा उनखे ॻोल्हे लहिणी आहे। ईअं तसौफ़ जे नज़री फ़लसफ़े जा के दक़ीक़ ऐं मौहूम अंग जॾहिं शाइर जी मिजाज़ी अर्ज़ियाती मनसब सां विचड़नि था तॾहिं शाइर ॿिन्ही में सरचा पैदा करण जी कशमकश मुब्तला ॾिसण में अचे थो। पोइ कॾहिं हू पंहिंजे अर्ज़ियाती लाॻापन खे तरजीह ॾिए थो त कॾहिं हक़ीक़त मुतलक़ ॾांहुं रुजू थींदे लाहासल जे सुरूर जी जबर जो शिकार महसूस थिए थो। लतीफ़ जे कलाम में इहे ॿई रुझान ऐं कैफ़ियतूं ख़ूबसूरत पैराइन में मौजूदु आहिनि। इन्हनि ते तफ़सीली तहक़ीक़ कमु थियणु घुरिजे। उन जी निस्बत सां लतीफ़ जा ई चंद शेर क़ाबिल गौर आहिनि। बुलंदे ॿूड़नि खे के हातक हथ विझनि पसियो लॼ लतीफ़ चए केॾी खेक खनि तोड़े कंधीअ कनि ना त साण वञनि सीर में। बुखीअ खिल न उझे ॾुखीअ ॾमर नान उघाड़ी हां वियो वीचारी विसरी। जंहिं तड़ धूणूं धूं चोटा चंदन चिक कयो अचन भंवर बंबोलिया पाणीअ तहीं भूं पूं रावल रतो रूं को वेह लॻो वासीअ। वेह मंद बंबोर में हाड़े
हॾ महल कूड़े कज में कॾहिं सची ॻाल्हि मसल कूड़ी कज में कॾहिं सची ॻाल्हि मसल जान मिले मंजिल सूर विसार मससी। इहो चवणु मुंहिंजे ख़्याल में मुनासिब कोन आहे त लतीफ़ बुनियादी तौर ते सूफ़ी आहे या हू सूफ़ी पहिरीं आहे ऐं शाइर उन तर्ज़ जूं तरजीहात मुक़ररु करण खां परहेज़ करणु घुरिजे। तसव्वुफ़ लतीफ़ जो तख़लीक़ी कारनामो न आहे बल्कि शाइरीअ में हू ख़िलाक़ आहे। असांजे माहिर अदीबनि मुहक़क़िक़नि नक़ादनि लतीफ़ जे फ़िक्र ऐं फ़न जे मुतलक़ शागिर्दनि ऐं तालिबनि खे इहा ॻाल्हि विसारणु न घुरिजे त लतीफ़ तसव्वुफ़ ऐं वजूद मसलक जे जबर जे करे शाइर कोन थियो आहे। शाइरी संदसि ॾात आहे, संदसि वजूद जी जोहरी माहियत आहे जंहिं ते संदसि इख़्तियार न आहे। तसव्वुफ़ संदसि मुंतख़ब मसलक आहे, शाइरी संदसि अस्तरार आहे, बेख़ुदीअ जो बाब आहे। ॿिन्हीअ में इतिहाद ऐं इश्तिराक बि मुमकिन आहे। ॿई पंहिंजी अलॻि वाट बि इख़्तियार कनि था। इहे ॿई मज़र लतीफ़ जे कलाम में मौजूदु आहिनि। हूअं ईअं चवण में कहिड़ो हर्ज़ु आहे त लतीफ़ बुनियादी तौर ते शाइर आहे, मुसीक़ार आहे। शाइर ॼणु सूफ़ी हुजण खां कमतर त न आहे। जेकॾहिं को ईअं सम्झे थो त पोइ ईअं चवणु हक़ बजानिब आहे त शाइर जी अज़मत ऐं अहमियत जी आलिमी कसोटी अञा असां माण्हुनि खे मुयसरु कान्हे थी। शाइर बि शऊर जी ताबनाकियुनि ऐं ज़िंदा इंसानी क़दरुनि जो सचाइनि ऐं ख़ूबसूरतियुनि जो तर्जुमान आहे। उनजे इदराक ऐं मुशाहिदे जी क़ुवतुनि खे बि हुस्न ऐं हक़ जा महाज़ उसाईंदा रहंदा आहिनि ऐं इन्हनि तां हू पंहिंजे ख़िलाक़ियत जी तवानाई विरहाईंदो ऐं आछींदो आहे जंहिं तां फैज़ ऐं सुकून जा चश्मा फिटी निकिरंदा आहिनि ऐं माण्हुनि जे हक़ शनास ऐं हुस्नबीन बसीरत खे सीराब कंदा आहिनि। असीं शाइर जी इन्हीअ हयात बख़्श हैसियत खे छो नथा मञूं, उनखां छो ख़ाइफ़ आहियूं। हुस्न ऐं हक़ जे मयार लाइ सुपुर्दगी ऐं मनसबी बेसाख़्ती जे निस्बत सां शाइर कंहिं बि सूफ़ी ऐं संत खां कमतर ऐं कमज़ोर न आहे। आला शाइरी हिकिड़ी मुकमल कुलियत आहे ऐं इहो ज़रूरी न आहे त शाइरी कंहिं रवायती मसलक नज़रिये जे ताबे हुजे। शाइरी पंहिंजो पाण में ख़ुदि कफ़ील आहे छाकाणि त उहा हक़ हुस्न हुकूमत जी इंसानी आलमी मयारनि जी तर्जुमान आहे। इहो हुस्न इतफ़ाक़ चई सघिजे थो त शाइर सूफ़ी बि हुजे, फ़िलासफ़र बि हुजे, माहिर नफ़्सियात बि हुजे, मौरख़ बि हुजे, डॉक्टर बि हुजे, इंजीनियर बि हुजे, कुझु बि हुजे, उहो बि ख़ूब मगर जे ॿियो कुझु बि न हुजे, बस शाइरी हुजे त हुनजी हैसियत ऐं अज़मत हरगिज़ मुतासिर नथी थिए। इहो ज़हन नशीन करणु घुरिजे, इहा हक़ीक़त मञणु घुरिजे। शाइरी जे असर ऐं नफ़ूज़ जो दाइरो पाण कंहिं फ़लसफ़े ऐं नज़रिये जे भेट में घणो वसी आहे, छाकाणि त उनजा मनसफ़ी ऐं फ़नी मौज़ू माण्हुनि जी अक्सरत लाइ क़ाबिल फ़हम आहिनि ऐं क़ाबिल अमल बि। इन हवाले सां तसव्वुफ़ ते जहिड़ो कर लतीफ़ जो एहसान आहे जो उनजा अग़लाफ़ ऐं अशकाल हिन जी ॾात जे करे क़ाबिल फ़हम बणिजी पिया आहिनि ऐं केतिरनि ई मुजरद ऐं मुहम बारीक़ियुनि ऐं नुक़्तनि खे हिन पंहिंजे आलातर फ़नी महारत वसीले तमसील ऐं इस्तिआरे जे लिबास में मुतहरिक मुजस्सम बनाए छॾियो आहे। लतीफ़ जी शाइरीअ में काफ़ी मरहलनि ते असांखे ईअं महसूसु थिए थो त शाइर मिजाज़ खे हक़ीक़त ॾांहुं या दुनिया खे उक़बा ॾांहुं खणी वञण जे बजाए हक़ीक़त खे मिजाज़ ॾांहुं ऐं लाहूत खे नासूत ॾांहुं वठी वञण जा सांबा कया आहिनि। हू इंसानियत खे संदसि अर्ज़ियत खां महरूम करणु नथो चाहे। हू जहिड़ो कर ख़ालिक़ ऐं मख़लूक़ जे मावराई ऐं तजरीदी दूरियुनि ऐं फ़ासिलनि में तरमीम थो चाहे ऐं इहो सभु हू पंहिंजी शाइराणे मुनसब जे ज़ेर असर थो चाहे। माउ खाहोड़ी आया ॾोरे ॾोरे ॾे मयनि पेरनि खे को ॼाणा कंहिं पार जी कांगल करी बंजा अची वाई वण तो में बूई बहार जी मुश्क खतोरी मण अची अजीबनि जो ओरांग जो अङण तोखे पसी तण सूर्यां साफ़ थियो हेठि जर मथे मंझर कंदी कंवर तरनि वरे वाहूंदनि कींजर खतूरी थिए। अहिड़ा केचार शहर आहिनि जिन मां ख़ालि अर्ज़ियत जी ख़ुशबू अचे थी। बहरहाल शाइर जो विजदान बेयक वक़्तु ऐं बेयक निगाह ज़िंदगी जे पूरे वाक़िए ते मुहीत थिए थो। उन करे ई हुकूमत ऐं फ़लसफ़े जे मुक़ाबले में असांखे फ़नून लतीफ़ ज़िंदगी हुस्न ऐं हरारत जी जामे झलक नज़र अचे थी। मशहूरु जर्मन फ़लसफ़ी छोपनहार फ़नून लतीफ़ा खे फ़लसफ़े ते फ़ोक़ियत ॾिए थो ऐं चवे थो त शाइर थियणु फ़लसफ़ी थियण खां बदरजा ख़ुशकिस्मतीअ जी ॻाल्हि आहे।
असां साल में वियो आहे इहो ई आहे जो लतीफ़ जेतिरो हू आहे ऐं जीअं हू आहे ओतिरो वसील नज़र ऐं बुलंद पाए जो शाइर मुफ़सिर असांखे मुयसरु न आहे, वरना लतीफ़ जे शेर खे बुनियादु बणाए जमालियात जो नओं मसलक वज़े करे सघिजे थो। हिन जे विजदान ऐं मुशाहिदे जी मीज़ान यकीनन एतिरी सघ एतिरो वज़न मौजूदु आहे, मगर छा कजे इन निस्बत सां लतीफ़ असां लाइ अञा अशतो ऐं कुंवारो आहे। आयो काकतड़ा कुंवारनि ककोरियो, जीअं हर सूफ़ीअ लाइ ॿोड़ण ऐं ओलण जो मास हिनजे पंहिंजी ज़ात ऐं नफ़्सी वजूद ई हूंदो आहे। हू मुराक़बे मुहासिबे ऐं इस्तग़राक़ लाइ पंहिंजे नफ़्स जे गहराइनि ऐं पेचीदनि खे ई मुंतख़ब कंदो ऐं उन्हनि जो में सफ़र कंदो आहे। लतीफ़ मुंदस में पंहिंजी ज़ात जो शेर कयो आहे, उनजो जाइज़ो वरितो आहे, मगर गॾोगॾु पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि काइनात जे मज़ाहिर उनजे हुस्न ऐं हक़ीक़त जो बि ख़ूब मुशाहिदो कयो आहे। तंहिं खां सवाइ उनजे कलाम में पंहिंजे समाजी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती विरसे जा तफ़सील बि जा बजा उनजे फ़नकाराना ऐं हकीमाना निगाह जा हदफ़ बणिया आहिनि। साथ सलामत सिंध सलामत, सिंध सारंग घुटकी सिंध। दोस्तो साथियो, हक़ मौजूद सिंध मौजूद, अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 193 ॾींहं अॼु 13 मई 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां सिंध सारंग। यादि रहे त हीउ सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। 9 किताब 15